जी अरशद नदीम ओलंपिक्स में तारीख़ ठाही ईअं ई अदलिया बि वर्ल्ड रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। असांजी अदलिया न रुगो अदालत हलाईंदी आहे, डैम बि ठाहे सघे थी, समोसनि ऐं टमाटनि जो अघु बि तय करे सघे थी। असांजी अदलिया एतिरी बासलाहियत आहे, दुनिया में केर बि उन जो मुक़ाबिलो नथो करे सघे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असैम्बली में ख़िताब। पीपी चेयरमैन चयो त पार्लियामेंट जे मामलनि में बार बार मुदाख़लत कई वेंदी आहे। मुल्क में मौजूदा बहरान जी ज़िम्मेवार वज़ीर आज़म या ॿियो केरु न पर सिर्फ़ अदलिया आहे। हिकु मॉल सियासी जमायत खे फ़ाइदो ॾिनो वियो, मख़सूस सीटूं ईअं ॾिनियूं वयूं ॼण ट्राफियूं हुजनि। अपोज़िशन लीडर ॿुधाए त छा असां अवां खां बेट जो निशान खसियो हो। पाकिस्तान में ज़राअत लाइ वॾा मौक़ा मौजूद आहिनि। जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां ज़रई पैदावार वधाई सघिजे थी। ज़रई शोबे जी तरक़ी लाइ वफ़ाक़ी सूबनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कराची में फूड एंड एग्रीकल्चर नुमाइश तक़रीब खे ख़िताब। हर साल 1000 ज़रई माहिरनि खे तरबियत लाइ चीन मोकिलण जो ऐलान। वज़ीर आज़म चयो त बलूचिस्तान में 18,000 ट्यूबवेल सोलर ते मुंतक़िल करे रहिया आहियूं। ॿारनि खे कृषि फ़राहमी सां ज़रई पैदावार में इज़ाफ़ो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की वज़ीर आला हाउस आमद। वज़ीर आज़म सां वॾे वज़ीर मुराद अली शाह जी नवे किलाई में मुलाक़ात। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध में बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी तामीर, तरक़ियाती रिथान, बिजली ऐं गैस जे मसइलनि बाबति वज़ीर आज़म खे आगाही ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मसइलनि जे हल लाइ ताउन जारी रखण जी ख़ातिरी कराईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। JYF जे सरबराह मौलाना फजल रहमान जो चवणु आहे त सऊदी अरब खे इस्लामी दुनिया जो पहिरियों दोस्त सम्झूं था। सऊदी अरब खे हक़ ॾियूं था त दुनिया में मुसलमाननि जी क़यादत करे। क़ौमी असैम्बली जे इजलास में ॻाल्हाईंदे मौलाना फजल रहमान चयो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब खे गॾिजी फ़लस्तीन ऐं कश्मीर मसइले ते आवाज़ उथारणु घुरिजे। पाकिस्तान जे अरशद नदीम 92 ॾाही 97 मीटर्स परे नेज़ो उछलाए ओलंपिक्स जी 118 सालनि जी तारीख़ बदिलाए छॾी। अरशद नदीम नॉर्वे जे रांदीगरनि जो रिकॉर्ड तोड़े ओलंपिक्स में सभिनी खां परे नेज़ो उछलाईंदड़ रांदीगर बणिजी वियो। 40 सालनि खां पोइ पाकिस्तान जी तारीख़ी कामयाबी ते सॼे मुल्क में जश्न। सदरासी पुलिस ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आर्मी चीफ आसिम मुनीर, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, गवर्नर सिंध कामरान टेसोरी, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, गांधीन वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर, मेयर कराची मुर्तज़ा फाहब ऐं ॿियनि अरशद नदीम के मुबारक हो। सदरासी पुलिस ज़रदारी चयो त अरशद नदीम पेरिस ओलंपिक्स में गोल्ड मेडल माणे मुल्क जो गाट पकड़ सां ऊचो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अरशद नदीम साबित करे चयो त जेकॾहिं इरादा मज़बूत हुजनि त नामुमकिन खे बि मुमकिन बणाए सघिजे थो। अॼु खां 12 अगस्त ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में तेज़ बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त हलंदड़ हफ़्ते इस्लामाबाद ऐं मरी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसाति पवण जो इम्कान आहे। शहरनि तोड़े ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में ॿोॾि जी सूरतहाल पैदा थी सघे थी। फरीदाबाद वेझो काथी जे इलाइक़े में ज़मीन जी मालिकियत चांडिया बिरादरी जी विंदरेन वेझेड़ो। फायरिंग जे नतीजे में दिलबर चांडियो क़तल, संदसि भाउ सिंगार चांडियो ज़ख़्मी थी पियो। ॻणती जोगी हालत में लाड़काने जी अस्पताल मुंतक़िल।
ऐं चक भरिसां पुरस्कार नमूने गुम थियल नींगर जो वाह मां लाश हथ ॻोठ खाही मां नींगर अताउला चन्नू ॿ ॾींहं पुरस्कार नमूने गुम थी वियो हो। अॼु संदसि वाह मां लाश मिलियो।